में 5 सिंध कॉलेज गेम्स जे इख्तितामी तकरीब कोठाई वई। तकरीब बाबत तफ़सील ॿुधारियो आहे नूर मोहम्मद सुमरो। मौजूद आया गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज नवंदेरो में, जिते 5th सिंध कॉलेज गेम्स की इख्तितामी तकरीब हली रही है। इन तकरीब में डिप्टी कमिश्नर लाड़काना राबिया सियाल मेहमान ख़ास है। अचो तो इतने मौजूद इन जिन रांदियुनि में हिस्सो वरतो है उन्हनि शागिर्दियाणियुनि थोड़े मेहमाननि सां ॻाल्हि ॿोल करियूं। बिल्कुल भी वो ना है। असां चऊं था असां छोकिरियूं अॻिते वधूं, छो जो असांजो बैडमिंटन जो इलाही सुठियूं आहिनि, थ्रोबॉल में इलाही सुठियूं आहिनि, जेके अॻिते नथियूं वञी सघनि, सिर्फ़ु रीजन ताईं खेॾी थियूं सघनि, बोर्ड ताईं खेॾी थियूं सघनि, उनखां अॻिते नथियूं वञनि। असां चयूं था असां अॻिते वधूं। असांजे जिते गेम्स ऐं जिते गेम्स हूंदा उते उन्हनि मुल्कनि में बीमारियूं घटि हूंदा ऐं असां गवर्नमेंट सिंध खे इहो अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे इहे गेम्स कराईंदा रहनि, छो जो गेम्स सां इंसान जी फिज़िकल माइंड भी सही रहंदो आहे। एक त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेके इवेंट्स थींदा आहिनि त फिज़िकल एजुकेशन खे प्रमोट कंदा आहिनि, त इन जे लाइ त हिन में ब्रेन बि असांजो ओपन थींदो आहे, स्टडीज़ में ज़्यादा ध्यानु लॻंदो आहे। कॾहिं कॾहिं पढ़ाई खां अलावा बि जेके ॿियूं फिज़िकल शयूं आहिनि उन ते फोकस थो कयो वञे। छोकिरनि खां अलावा ऐं छोकिरियुनि जे लाइ अॼुकल्ह इहे इवेंट ज़्यादा था हेल्ड कया वञनि, त उन्हनि जी बि फिज़िकल एजुकेशन ते ज़्यादा फोकस थो कयो वञे, जेकी ॻाल्हि असांखे एप्रिशिएट करणु खपे। इन खां अलावा जेके बैडमिंटन, थ्रो बॉल, एथलेटिक्स, रिले जेकी इहे गेमियूं थियूं आहिनि उन में असांजी गर्ल्स जीअं डिग्री कॉलेज लाड़कान है उन बि पार्टिसिपेट कयो। पहिरियों त इहो ई चवंदासीं त इहे असां जेको क्रिकेट ऐं गेम्स जेके असां खेॾूं था असांजी जेको लाइफ जो असांजी फ़ाइदेमंद बि आहे ऐं बीमारी बड़ी वग़ैरह खां असां इहो दूरि थींदा रहंदा आहियूं ऐं असांजी लाइफ जो जेको जिस्म जो एक्सरसाइज़ थींदो रहे। त इंशाअल्लाह असां हर गेमनि में हिसो वठंदा ईंदासीं, कामयाबु थींदा अचूं था ऐं अल्लाह मालिक आहे। ऐं हीअ जेके एक्टिविटीज़ असांखे करायूं वञनि थियूं ॾाढियूं सुठियूं आहिनि, छो त हिन सां असां जेका फिज़िकल फिट रहूं था ऐं इहो जस्ट ईअं न आहे त असां सिर्फ़ु हाली जे टाइम लाइ, इहे शयूं असांखे अॻिते इलाही कमु ईंदियूं, छो त असां फिज़िकल फिटनेस खे असां मद्देनज़र रखंदे असांजा इंस्टीट्यूट असांखे इहे शयूं प्रोवाइड करे अहिड़नि मतिलबु वञी इंस्टीट्यूट में पहुचाइनि था जिते असां पंहिंजी परफॉर्मेंस कयूं था ऐं असांखे ॾाढी मतिलबु ख़ुशी थिए थी त उतां जा असां चैंपियंस बि थी अचूं था। इहो बहितरीन इवेंट आहे जेको असां लाइ स्टूडेंट लाइ रखियो वियो आहे। असां निहायत ई शुक्रगुज़ार आहियूं बोर्ड जा ऐं पंहिंजे उस्तादनि जा, जीअं असांखे हिते आंदो आहे ऐं असांजे उस्ताद बाक़ाइदे महिनत कंदा साईं प्रोफेसर हुन असांखे तमामु महिनत कई आहे। टग ऑफ वार में क्रिकेट में असां बहितरीन परफॉर्म कयो आहे ऐं अॻिते इनशाला कंदासीं परफॉर्म। हिकु त माण्हू माइंडली एंड फिज़िकली जेको आहे त बहितरीन तरीक़े सां फिज़िकल स्पोर्ट्स माना फिज़िकल आहे त माण्हू बहितरीन तरीक़े सां हिनखे इंजॉय बि करे थो स्पोर्ट्स खे। पर इहा असां लाइ बहितरीन ॻाल्हि आहे त असां मदे जी हिकिड़ो सफ़ा नंढो ॻोठु आहे, उतां जो माहौल बि सभिनी खे ख़बर आहे त हिकु त गर्ल्स थी करे एॾो अॻिते वधण इहा वॾी ॻाल्हि। सभिनी खां पहिरीं त मां उन्हनि खे थैंकफुल आहियां जंहिं मतिलबु ऑर्गेनाइज़ कयो आहे, त उन्हनि गर्ल्स खे बि चांस ॾिनो आहे अॻिते वधण जो ऐं हमेशह बॉइज़नि लाइ सभु थींदो आहे ऐं गर्ल्स खे मतिलबु एॾो मौक़ो न मिलंदो, त हिन सां असांखे एतिरो त ख़बर पए मतिलबु कहिड़े हिसाब सां गेमूं थींदियूं आहिनि, कीअं थींदियूं आहिनि ऐं असां हुन सां पंहिंजी जेका फिज़िकल जेका असांजी हेल्थ आहे उहा तमामु मेंटेन थी आहे। हक़ीक़त इहा आहे त स्पोर्ट्स आस्ते आस्ते काफ़ी हद ताईं ख़तमु थींदी पई वञे, ख़ासि तौर ते असांजे रीजन में। अहिड़ा इवेंट कराइण सां ईअं थिए थो त मां त ईअं चवंदुमि भले 5th सिंध कॉलेज गेम्स आहे, अहिड़े नमूने सिंध स्कूल गेम्स बि थियणु खपे ताकी ॿार जी नर्सरी मां ॿार अॻिते अचनि। ॿार स्पोर्ट्स खां ग्राउंड बि असांजा गेराबाद थी विया आहिनि, ॿार स्पोर्ट्स खां परिते वई। हिन क़िस्म जे इवेंट्स करण सां इहो फ़ाइदो पवंदो त इहे ॿार वरी ग्राउंडनि जे तरफ़ मोटंदा। जॾहिं ॿार ग्राउंड जे तरफ़ मोटंदा त पंहिंजे पंहिंजे इलाइक़े जो, सिंध जो, मुल्क जो नालो बि रोशन कंदा। तव्हांखे ख़बर आहे शाहनवाज़ ॾाणी असांजे माना असांजे लाड़काने जी डिग्री कॉलेज मां ई पास आउट आहे, पर ॾिसो था त जेकॾहिं थोरो ग्राउंडनि में ॿार आहिनि त असांजे ॿारनि में माना टैलेंट में कंहिंखां बि घटि न आहे। त असांखे छोकिरियुनि खे घणि मतिलबु घटि जेके आहिनि परमिशन मिलंदी आहे इन्हनि शयुनि लाइ, क्रिकेट हुजे या काई बि गेम्स हुजे, असांजे पाकिस्तान में घटि इहे खेॾियूं वेंदियूं आहिनि ऐं असां मतिलबु हिन मैदान में क्रिकेट जे मैदान में असां न पहुची सघियासीं बिकॉज स्टडी ज़रूरी न आहे, स्टडी ज़रूरी आहे लेकिन स्टडी सां गॾु हिकु स्पोर्ट जो जेको आहे न उहो बि मतिलबु ज़रूरी आहे, हिकु जेकी फिज़िकल एक्टिविटी आहे न उहा बि ज़रूरी आहे एंड इन सां स्पोर्ट्स सां जेको माइंड आहे उहो फ्रेश रहंदो आहे। सभ खां पहिरियों त ऐं उनखां अलावा मां इहो चाहींदमि त अञा बि असांखे मौक़ो ॾिनो वञे ताकी
जेके अॻिते अञा बहितरीनु असां पंहिंजी कारकर्दगी ॾेखारे सघूं ऐं ताकी असां बि पंहिंजो मतिलबु कि सिंध लेवल ते अॻिते कमु ही जेको प्रोग्राम आहे उहो 16 जनवरी खां स्टार्ट थियो हुयो ऐं 16 जनवरी 2003 खां मुसलसिल 17 ॾींहंनि जे हलण खां इवेंट्स खां पोइ अॼु क्लोजिंग सेरेमनी असांजे कॉलेज जे हिसे में आई आहे। हाणे हिननि इवेंट्स करण में मेन जेके रांदियूं हुयूं मेन जंहिंमें हॉकी ही, क्रिकेट ही, वॉलीबॉल ही ऐं उन खां अलावा बैडमिंटन ही, टेबल टेनिस ही, त असांजी नवंदुर बॉय डिग्री कॉलेज पूरी रीजन में 27 कॉलेज में बॉइज़ में 2nd नंबर ते आई आहे ऐं असां 2 गोल्ड मेडल्स चैंपियनशिप जा हासिल कया आहिनि। अवां हिते मौजूदु शागिर्दियाणियुनि शागिर्दनि ऐं आयल महिमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं जॾहिं त शागिर्दियाणियुनि जो चवणु हुयो त असांखे जेकॾहिं वधीक गेम्स जा मौक़ा फराहम कया वञनि त असां मुल्की लेवल ते रांदियूं करे मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन करे सघूं था। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नवंदेरो।